सिंध में बरसात तबाही मचाए छड़ी। गादीवार हंध कराची समेत मुख्तलिफ शहरन में तेज हवा सां गॾु वसकारो थियो। मुख्तलिफ इलाइक़नि में खिवण किरण सबब 9 ॼणा फोत थी विया। मींहं जी पहिरीं फोड़ी पवंदे ई बिजली बि गायब थी वई, जेकरे इंतजामिया खे बरसाती पानी निकाल करण में ॾुखियायूं दरपेश आहिनि। कराची, हैदराबाद, टंडोला यार, मीरपुर खास, मटियारी, नौशेरो, फेरोज़ ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में वसकारो थियो। तादू में बि बरसात पई। जोही में नई गाज 6 फुट वही आई। थर समेत ॿियनि इलाइक़नि में विझी किरण सबब औरत ऐं ॿारड़ीअ समेत 9 ॼणा फोत थी विया। बरसात खां पोइ हेठाई वारनि इलाइक़नि में पानी जमा थी वियो। अक्सर इलाइक़नि जी बिजली बि गायब थी वई। कुझ शहरनि जी बिजली अञा ताईं बहाल नाहे थी सघी, जंहिं करे बरसाती पानी निकाल कराइण में ॾुखियायूं दरपेश आहिनि। होॾा सिंध जे गादी वारे शहर कराची में बि तेज़ हवा सां गॾु बरसात पई। वक़्फ़े वक़्फ़े सां थियल वसकारे सबब रोडनि रस्तनि ते पानी जमा थी वियो। कटर नाला उथलण सबब यूसुफ ॻोठ में ॿोॾि जहिड़ो मंज़र पैदा थी वियो। माण्हुनि खे ॿेड़ियुनि वसीले पानी मां कढियो वियो। ॿिए तरफ़ बरसाती वसकारे सबब केतिरनि ई इलाइक़नि जी बिजली बि बंदि करे छॾी, जंहिं सबब रहवासी अज़ाब में मुब्तला थी विया। होॾां सिंध जे गादी वारे शहर कराची में अॼु बि तेज़ बरसात जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते सॼी सिंध सूबे में सूमर ताईं वसकारे जो इम्कान पिणु ॾेखारियो आहे।